पक्की जिन प्रीत आ पाती, परमात्मा सां उन्हनि जी प्रीत आहे त पक्की आहे, कची न आहे। ईअं त चवंदा आहिनि भॻवानु कंहिंसां रखंदो आहे न प्रीत त पक्की रखंदो आहे, ऐं संत महात्माऊं उन खां बि पक्की रखंदा आहिनि। भॻवानु किथे केॾी महिल चवंदो आहे मुंहिंजे करे भॼन न करे त हुनखे छॾे ॾियां, बेमुख थिए, हीअं करे। माउ जी प्रीत ॾाढी सुठी आहे, छा चयऊं, पर जेॾी महिल कमु हूंदो अथसि न त पुट खे त रांदीका ॾेई विया, हिते वेठो हुजां, हिनखे कढी छॾियोसि स्कूल में, भई मां त थोरो वरी वांदी वेही रहियां, नथो मथो थो खपाए, सॼो ॾींहुं रोए थो, केरु परचाए वई। कक केरु थिए, छोकिरो छोरे खे कक थियणो ई न आहे न। त संत आहिनि छोरे वांगुरु, माना ॿार वांगुरु आहिनि, भॻवानु आहे माउ वांगुरु। कक थिए त उहो थिए, संत छो थो कक थिए, संत कक थियण वारो ई कान्हे। पक्की जिन प्रीत आ पाती, सची लिव राम सां लाती, परमात्मा सां हुननि प्रेम कयो आहे त सचो ई कयो आहे, कोई कचो न कयो आहे। ॿार जो 24 कलाक माउ खे चंबड़ियो पियो हुजे, माउ खे भले ई तंग कंदो हुजे, कक थिए थो त कक थिए त छॾे न ॾिस, पर ॿार कक थींदो न आहे, मानस ई पई कक थींदी आहे। पोइ हाणे केरु पुॼे? हाणे ॿुधायो, हूअं त मां तव्हांखे माउ जी वॾाई ॿुधाईंदो आहियां, अॼु ॿुधायो छा चवां। भॻवान सां संत महात्मा अहिड़ी पकी प्रीत कंदा आहिनि। पोइ सुबुह उथी भॻवान खे यादि कनि, पोइ हिकिड़ो वरी कंहिं खिटके वारो भॼन बि ठाहे छॾी, तुक ठाही, झांझ वॼाए झिमरियूं पाए कंथा वठी दाहूं, भॻवान जे साधन मां पातो आया आहियूं, या पातो आई त पातो आई। ॿार रहंदो त 24 कलाक रहंदो, हाणे माण्हू खे जेकी खपेसि करे, चओ दम हुजेसि न। अॼुकल्ह त ॿारनि जो पतो ई आहे, नी कंदा आहिनि न साईं, सॼो ॾींहुं थो रोए, माठ थो करे, असां माठ करे, छो माठ करे भाई? जेतिरी केरु पकी केरु, मां त ॿारनि जी ॻाल्हि तव्हांखे मिसाल सम्झाइण लाइ ॾियां थो, पर संत महात्मा परमात्मा सां प्रेम कंदा आहिनि त एतिरो ई पको करिणो पए जो भॻवानु सोचे न, मानस भई माउ सोचे न, ॿार छो थो सोचे, हुनखे सोचण जी ज़रूरत ई कान्हे। त संत महात्मा चवंदा आहिनि अलाह फ़क़ीर अलाह फ़क़ीर अलाह जे फ़क़ीर अलाह जे ज़िक्र में आहे, अलाह फ़क़ीर जे फ़िक्र में आहे। फ़िक्र हुनखे आहे, असांखे न आहे, संतनि खे न आहे। संत छाजो फ़िक्र कंदा, ऐं फ़क़ीर करे पोइ फ़िक्र करे पोइ फुरणो करे पोइ फ़क़ीर छाजो, पर छाजो फ़िक्र वेठो करे, चई तो फ़िक्र करण वारो फ़क़ीर ई आहे। फ़क़ीर हुजे ई त पहिरीं फ़िक्र छॾ, पोइ फ़क़ीर थी, तॾहिं फ़क़ीर थींदे जॾहिं फ़िक्र छॾींदे। जेसि ताईं फ़िक्र अथई तेसि ताईं तूं, हाणे फ़िक्र त ॿई ॻाल्हि थींदो, दुनिया जो बि थींदो, भॻवान जो। भॻवान खे बि अलाह छॾे ओरे परे पंध पिया, परमात्मा जो फ़िक्र बि न कंदा आहिनि। परमात्मा मां हूंदुसि पोइ 6 साल ताईं ईअं, माना कॾहिं कॾहिं माउ जी गोद में वेहंदुसि, पोइ उहा चवंदी मुंहिंजो गोॾो ई भञी छॾियो अथई, हाणे भॼेसि या न भॼेसि, मूं कॾहिं चिंता कई कोन, आऊं त गोॾे ते मथे ई वेहंदुसि। अॼु ॿार ईअं कंदा आहिनि की न? ऐं अॼु अहिड़ो कोई ॿार साम्हूं ईंदो आहे, हिकिड़ो ईंदो आहे 20-25 साल जो, उहो छोकिरो मानस जे गोद में वेही रहे, गोॾे ते, छोरा मुंहिंजो गॾो ई गोॾो ई भॼे, ऐं वञी भॼई। असां हिकिड़ो मतिलबु, असांखे गोॾे ते वेहणो आहे, असांजो मतिलबु असां सां, तुंहिंजो मतिलबु तुंहिंजो। ऐं जेकी ॻाल्हि, माना मां ईअं नथो चवां कुझु आहे, पर हिकिड़ो सिक आहे, प्रेम आहे, केतिरी ॻाल्हि आहे। जंहिंखे प्रेम पको चओ त केतिरो थींदो आहे पको, उनखे पको चइबो आहे। मां ईअं नथो चवां भई कोई हरी वियो, ॿुढो थी वियो वञी हंज में, पर केॾी महिल कोई ॿुढड़ो बि हिकिड़ो वञी माउ जे हंज में वेही रहियो, चई पोइ अछी ॾाढ़ी अटो ख़राबु, अची गोद में वेठो ई, चई पोइ छा मां तुंहिंजो पुटु कोन आहियां? चई हा हा वेठो, हा मथो पोइ छा कयूं? हिकिड़ो ॿुढो 60 साल जो माण्हू हूंदे, 80 साल जी, माउ जे गोदीअ में कंधु रखी वेही सुम्ही पियो, त चई अछी ॾाढ़ी अटो ख़राबु, अची हीअं गोद में ई सुम्हिबो आहे? चई पोइ माउ कोन ई? चई हा आया, हल भला छा कयां?